हालानी खां इकबाल गाड़ी जी रिपोर्ट पेश कजे थी। हिंदू पंचायत ज़ुले नौशरो फेरोज़ जो एक अहम इजलास बाबा जमुना दास मंदिर में गादी नशीन ऐं ज़ुले हिंदू पंचायत चेयरपर्सन साईं रामदास जी सदारत में थियो, जंहिंमें हालानी समेत ज़ुले जे मिड़नी शहरनि जे हिंदू पंचायत जे अॻुवाणनि शिरकत कई। उन मौके ते मुतफ़क़ राय सां ज़ुले हिंदू पंचायत लाइ सदर डॉक्टर हरेश कुमार, सीनियर नायब सदर गुरमुख दास, नायब सदर रतन कुमार, जनरल सेक्रेटरी डॉक्टर विजय कुमार, डिप्टी जनरल सेक्रेटरी अजय शंकर, ज्वाइंट सेक्रेटरी कांतेश कुमार, फाइनेंस सेक्रेटरी शंकर लाल, प्रेस सेक्रेटरी श्रीचंद उदलाणीअ खे चूंडियो वियो। उन दौरान रिथर तकरीब खे साईं रामदास, डॉक्टर हरेश कुमार, राजकुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध बुज़ुर्गनि, औलियाउनि ऐं संतनि जी महान धरती आहे, जिते अमुन, प्यार ऐं भाईचारे जो दर्स मिले थो। हिननि वधीक चयो त ज़ुले नौशरो फेरोज़ अंदर हिंदू बिरादरीअ खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾिबो ऐं संदसि दरपेश मसइलनि, रोज़गार ऐं फंडनि लाइ आवाज़ पिणु आलाइवाननि ताईं पहुचायो वेंदो, जंहिं लाइ ज़ुले में सरगर्म अॻुवाणनि ते मुश्तमल बॉडी तश्कील ॾिनी वई आहे, जॾहिं त आख़िर में सिंध जे तरक़ीअ, खुशहालीअ, अमुन ऐं भाईचारे लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं।